जी बाक़ायदा शुरुआत कंदासीं इन ख़बर सां। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं गवर्नर सिंध कामरान टेसूरी मुल्क जे बानी क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना जी 76वीं वरसी जे मौक़े ते मज़ार क़ाइद ते हाज़िरी भरे फ़ातिहा ख़्वानी कई। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं गवर्नर कामरान टेसूरी बाबा क़ौम जे मज़ार ते हाज़िरी भरे गुलनि जी चादर चाढ़ी ऐं फ़ातिहा ख़्वानी कई। सिंध जे वॾे वज़ीर सां गॾु काबीना जे मेंबरनि बि मज़ार ते हाज़िरी भरी। सिंध जे वॾे वज़ीर ऐं सिंध जे गवर्नर बि महिमाननि जी किताब में पंहिंजा तासुरात कलमबंद कया। सिंध जो इतलात वारो वज़ीर शर्जिल इनाम मेमण, घरू वज़ीर ज़ालसुल अंजार ऐं ॿिया मेंबर बि वॾे वज़ीर सां गॾु हुआ। बाबा क़ौम जी शानदार ख़िदमतुनि ते ख़िराज अक़ीदत पेश करण जो सिलसिलो जारी आहे। मज़ार क़ाइद ते क़ुरान ख़्वानी बि कराई वई। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त असेंबली मेंबर इरसा एक्ट ते सिंध जे अवाम जी राय जो एहतराम कंदा। क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना जी मज़ार ते हाज़िरी भरण बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त सिंध असेंबली बि कालाबाग डैम ख़िलाफ़ इतफ़ाक़ राय सां ठहराउ मंज़ूर कयो हो। हुन चयो त सिंध जे अवाम जी राय मूजिब संदन हुकूमती कमु कंदी। सैयद मुराद अली शाह वधीक चयो त इतिहाद सां मुल्क ख़िलाफ़ थींदड़ अंदरूनी साज़िशुनि खे इतिहाद सां ख़तमु कंदासीं। वॾे वज़ीर चयो त हिन साल सॼी सिंध में मामूल खां वधीक बरसातूं पयूं आहिनि। बरसातुनि सबबि पूरी साहिली पट्टी ऐं खीरथर रेंज जे केतिरनि ई इलाइक़नि खे नुक़सानु पहुतो आहे। सैयद मुराद अली शाह बरसातुनि सबबि रोडनि खे बि नुक़सानु पहुतो आहे। जॾहिं त मेयर कराची फंड जारी करण लाइ ख़त लिखियो आहे। शहर जा रोड रस्ता ठाहिणु चाहे थो। हुन चयो त मां चाहियां थो त शहर जो ड्रेनेज सिस्टम हर सूरत में ठीकु कयो वञे। वॾे वज़ीर चयो त बल्दिया वाक़े ते जेतिरो अफ़सोस ऐं मुज़म्मत कई वञे घटि आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त अॼु खां 12 साल अॻु कराची जे बल्दिया फैक्ट्री में 264 मज़दूरनि खे साड़े शहीद कयो वियो, जॾहिं त पीपल्स पार्टी शहीदनि जे वारसनि सां गॾु आहे। हुन चयो त सिंध जे अवाम हमेशह दहशतगर्दीअ ख़िलाफ़ पंहिंजो आवाज़ बुलंद कयो आहे। संदसि चवणु हो त असांजो नज़रियो अमुन मुहबत ऐं भाईचारे जो आहे। हुन चयो त क़ानून लागू कंदड़ इदारा उन शिरपसंद अंसरनि ख़िलाफ़ कार्रवायूं जारी रखंदा। ॿिए तरफ़ सिंध जे वॾे वज़ीर क़ाइद आज़म जे फैमिली मेंबरनि सां पिणु मुलाक़ात कई।